नाज़रीन, सिंध जे आपाशी खाते जे वज़ीर सुहेल अनवर सियाल पाणी जा अंग अखर ॾींदे चयो आहे त मुल्क में पाणी जी मुनसफ़ाणी विर्छ न पई थिए। पंजाब जे आपाशी खाते ग़लत बयानी करे टीपी लिंक केनाल खोलियो। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सलीम मल्हा। जी सलीम, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल जेको आहे हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। हुन जो चवणु आहे त पंजाब जे आपाशी वज़ीर जेको आहे ग़लति बयानी कई आहे। हिन जो चवणु आहे त पंजाब जेको टीपी लिंक केनाल खोलियो आहे। हिन जो चवणु आहे त 24 तारीख़ ते जेका कमेटी जेको आहे ग़लति रेफरेंस ॾिनो त जेको आहे पंजाब जो टीपी लिंक जेको आहे खोलण जो जेको नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे, जंहिंखे कमेटी ग़लति कराइणो आहे। हिन जो चवणु आहे त सिंध में पाणी जी खोट आहे ऐं वाटर अकार्ड में सिंध जो जेको हिसो आहे उहो बराबरी जे बुनियाद ते ॾिनो वञे, जेको अञा ताईं न पियो ॾिनो वञे। हिन जो चवणु आहे त सिंध में पीटीआई जा जेके माण्हू आहिनि पीपल्स पार्टी के ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। जेके माण्हू एहतजाज कनि था पिया उहे ख़ुदि जेको आहे वाटर टेम्परिंग कनि था पिया। हिन जो चवणु आहे त जेके बि पाणी चोर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई पई वञे ऐं हिन वक़्तु केतिरियूं ई जेके FIR दर्ज थी चुकियूं आहिनि। जी सलीम, अवां जी मेहरबानी।